सुहिणी यादि बाग़ 59 आवाज़ ॾे न्यारे रेवती हिकदम ख़ुशीअ मां नची वठां झूमी वठां अहिड़ो महसूसु थियो। तव्हां वीचारींदा हूंदा अचानक सां हॉस्पिटल में अहिड़ी ख़ुशी जी लहर। इहो आवाज़ इन जे पप्पा जो हुयो, जेको रेवती लाइ हिकु मधुर आवाज़ हुयो। अहिड़ो आवाज़ हुयो कि हिन आवाज़ लाइ ॼण सालनि खां तप पई करे। भले ई थोरो वक़्तु थियो हो, पर उनखे ईअं पियो थिए कि हीअ आवाज़ जेतिरो थिए मां जल्दी ॿुधां। सखी उहा बि ॾाढी ख़ुशि थी ऐं सिधो रेवती अची करे पंहिंजे पप्पा जे गले लॻी। पप्पा तव्हां ठीकु आहियो? बिल्कुलु, मां तव्हांजे अॻियां ई आहियां। एॾो ख़ुशि थी खिली करे ॻाल्हायो। सखी बि आहे। इन जो पप्पा सिर्फ़ु रेवती ॾे निहारे ख़ुशि थिए, वापसि सखी ॾे बि निहारियो, ॿिन्हिनि जे मथे ते हथु रखियो। ॿई ॼणियूं अहिड़ो ख़ुशि थी वियूं, उन्हनि जे हथ में त ॼण को हीरा लाल जवाहर अची विया। रेवती ॻाल्हाइण ई न बंदि करे पप्पा 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 एॾियूं मिठियूं मिठियूं ॻाल्हियूं करे इन जो पप्पा हल्की सी मुश्क पियो ॾिए उनखे ॻाल्हाइण लाइ। घटि चयल हुयो, आराम जी बि ज़रूरु हुई। सखीअ मथां हथु चयो रखी करे, रेवती चुप कर, बस कर, अंकल ॾे बि ध्यानु ॾे, सिर्फ़ु ॿुधाईंदी असीं, उन जो बि त ॿुध। रेवती चयो, न अॼु पप्पा बिल्कुलु बि कान ॻाल्हाईंदा, सिर्फ़ु मां ॻाल्हाईंदमि ऐं पप्पा ॿुधंदा। सिधो वापसि ॻाल्हाइणु चालू करे छॾियो। पप्पा हाणे तव्हां बिल्कुलु आराम कंदव, सभु कुझु मुंहिंजो ॿुधंदव, जीअं मां चईंदमि ईअं थींदो। अहिड़ो सभु ॻाल्हाईंदे ॻाल्हाईंदे काफ़ी देरि थी वई ऐं ख़ुशि थी। मथां डॉक्टरनि जी टीम आई। डॉक्टर बि सभु ॾिसी करे ॾाढो ख़ुशि थिया। रेवती थोड़ी झट में ई वापसि सोफा ते वेठी साम्हूं पप्पा ॾेई पई निहारे। डॉक्टर चयो, बिल्कुलु बि डिस्टर्ब न कयो, 24 कलाकनि ताईं थोरो वधीक आराम ई ज़रूरु आहे। रेवती सम्झी वई, हेॾे वॾे हादसे खां पोइ आराम जी तमामु ज़रूरु हूंदी आहे। थोरा ॾींहं थिया, हॉस्पिटल मां छुटी मिले, घर अची विया। रोकी इन दरमियान फ़ोननि ते ख़ैर ख़बर पुछी छॾींदो हुयो, पर हुनजे घर कान आयो हुयो। हिकिड़ो दफ़ो उनजे घर आयो ऐं सिधो चयो अची करे, अंकल तव्हांजी तबीयत कीअं आहे? चौंकिजी वियो। जयदेव चयो, मां बिल्कुलु ठीकु आहियां। ऑफिस जो काफ़ी कमु रहिजी वियो हूंदो न? सवाल कयो। रोकी चयो, उन ॻाल्हि जी तव्हां बिल्कुलु बि फ़िकर न कयो, सभु बराबरि थिए पियो। बसि एतिरो चई 5 मिंट रखी ख़ैर ख़बर पुछी उतां खां निकिरी वञणु बहितर सम्झो। घर में सखी वेठी हुई, रेवती न। उन जूं नज़रूं रेवतीअ खे ज़रूरु ॻोल्हनि पियूं। सखी सम्झी वई, पर कुझु बि जवाबु कान पई ॾे। चांहि पाणी खणी आई, पर कुझु बि हुन कान कयो। उतां हुन हली वञणु सम्झो सही। ॾींहं बीतजंदा विया। जयदेव जी तबियत तमामु सुठी थी वई। रेवती हिकु ॾींहुं ॿाहिरि वई सखीअ सां जयदेव जो विया। जयदेव खे व्हील चेयर ते विहारे उनखे ॿाहिरि चकर माराया। मथां सखीअ उनखे सभु समूरी ॻाल्हि कई कि रोकीअ तव्हांजी ॾाढी केयर कई हुई, हॉस्पिटल में पहुचाइण, नंढियूं वॾियूं ज़िमेदारियूं। जे उन जो साथ न हुजे हा त रेवती ऐं मां काफ़ी टुटी पऊं हा।
तव्हांजी तबियत जो सुधारो रोकी जे हिसाब सां ई आयो आहे ऐं तव्हांजे दोस्त जी बि सॼे दिलि जी महिनत आहे। अहिड़ो सभु ॻाल्हियूं कंदी रही जयदेव सखीअ ॾे निहारे पियो, कुझु सम्झण जी पियो कोशिशि करे, कुझु ॿुधण जी पियो कोशिशि करे। सखीअ जे पुठियां अची कोई आवाज़ आई, सखी। ही आवाज़ कंहिंजी हुई अॻिते जे एपिसोड में पाण जल्दी ॿुधंदासीं।